अचरा जा सोनाली फ्री थी वई किचन मां? हाँ मम्मा, भाजियो तैयार थी वयूं आहिनि ऐं अटो ॻोहे रखी आई आहियां। हाणे फुल्का तू ई वञी पचाइजे, मां थकी पई आहियां। एतिरे में थकी पई आई? ससु त हिन खां वधीक कम कराईंदे। हाँ हाँ मूंखे ख़बर आहे, हाणे तू शुरू न थी वञे, मां वञा थी पंहिंजे रूम में। अच्छा चङो भला, वञी आराम कर। अरे हर्षिता, सुठो के तू अची वई है, कर ख़बर कहिड़ो हाल अथई? मां त ठीकु आहियां करिश्मा दीदी, मज़े में आहियां। तूं ॿुधाए शादी जूं तयारियूं कीअं पियूं हलनि? शादी जे तयारियुनि त ॾाढो ई थकाए छॾियो आहे। छोकिरी जी शादी करण का सवलो कम थोड़ी आहे, केतिरी त अॻुवाट प्लानिंग थी करणी पवे। इहा ॻाल्हि त सही थी चई दीदी, शादी छोकिरी जी हुजे या छोकिरे जी, थक त भॼी थो पवे। ॿियो ॿुधाए, तुंहिंजी सेण रोशनी जा कहिड़ा हाल आहिनि? हाल त हुनजो बि सुठो ई अथसि। कुझु ॾींहं अॻु ई काछे जी मुंडी मोकिली अथई सोनाली जे आंगुर जे माप लाइ। अरे पर असांजी मूमल कुंवार सोनाली आहे किथे? नानी मामी सभु हिते वेठा आहिनि। वेचारी हाणे हिन किचन में मानी ठाहे थोरो आराम करण लाइ रूम में वई आहे। छा कान ख़बर आहे त सोनाली जी ससु काछे जी मुंडी बि सचन हीरन वारी मोकिली अथई। छा ॻाल्हि था कयो करिश्मा भाभी, तव्हांजी सेण खसीस माप लाइ मुंडी हीरन जी मोकिली अथसि? हा भई, ॾींहों ॾींहुं रवाज वञनि था, नवां निकिरंदा। छो न वॾा माण्हू आहिनि, पंहिंजो शान त रखंदा ई न। हा, इहे त मौक़ा थींदा आहिनि पंहिंजी आन ऐं शान ॾेखारण जा। हूअं बि पंहिंजो न्याणो रोशन आहे बि त रोशनी जो सिकी लधो पुटु। अरे छोकिरियूं सिर्फ़ु ॻाल्हियूं ई कंदियूं रहंदियूं कि शादी जे कम में कुझु हथ बि वठा रहंदियूं। अरे नानी, तू चिंता छो थी करी? हाणे असां अची विया आहियूं न त सभु कम झट में थी वेंदा। छो कयूं करिश्मा? हा, तव्हां सभु आयो त असां चिंता छो करियूं? मम्मा, उहा माप वारी मुंडी तो किथे ॾिठी आहे छा? न पुट, उहा मुंडी त तो पाण वटि रखी हुई न। हाँ रखी त हुई, पर कल्ह मां उहा पाए छॾी हुई। पर राजो, उहा मुंडी त तोखे लूज़ हुई, पोइ तूं पाए कीअं छॾी? मुंडी लूज़ त हुई, पर कल्ह रोशन वीडियो चैट ते मूंखे चयो त मुंडी पाए ॾेखार, त मां हुनखे पाए ॾेखारी हुई। उन खां पोइ तो लाइ न रखी छा? न दीदी, मूंखां लाइ रखण विसरी वई हुई। सोना पुट, तोखे कंहिं महिल ध्यानु में त मुंडी गुम थी वई आहे? नानी, मां हाणे ई ॾिठो त आंगुर में मुंडी कोन आहे। मम्मा, हाणे छा थींदो? रोशन जा मम्मी पापा छा चवंदा त केतिरी न लापरवाह छोकिरी आहे, हिकु मुंडी बि न संभाले सकी। न राजा, तूं टेंशन न कर, मुंडी किथे वेंदी? हूंदी त घर में ई न। हा, हिते किथे किरी पई हूंदी। हे सभु गॾिजी ॻोल्हे वठंदियूं, तूं मायूस न थी पुट। तूं चिंता न कर सोनाली पुट, असां सभु मिली मुंडी खे ॻोल्हे वठंदासीं। सोनाली पुट, ई त ॿुधाए, तो लास्ट पंहिंजे हथ में उहा हीरन जी मुंडी केॾी महिल ॾिठी हुई? मूंखे कुझु बि यादि न आहे चाची। सोना पुट, तूं हिकु कमु कर, तूं पंहिंजे रूम में वञी चङी तरह चेक करे अच। मां बाथरूम में थी ॾिसी अचां। मां बि बालकनी में ॾिसी थी अचां। हा, मां किचन में बि चेक करे थी अचां वञी करे। मां बालकनी में चेक करे आयमि, कपिड़ा लाथम बि त छंडे बि ॾिठम, पर मुंडी त मूंखे उते बि कान ॾिसी। मां किचन भी चेक करे आयसि, उते भी कोन ॾिसण आई। ड्रावर भी चेक किया, उते भी ॾिसण कोन आई। अरे करिश्मा भाभी, मुंडी त बाथरूम में भी कोन थी ॾिसण अचे। थी सघे तो किरण खां पोइ ड्रेन होल में न हली वई हुजे। मां पंहिंजे रूम जी हर हिकु कुंड चेक करे आयुसि, उते बि कोन आहे। मम्मा, हाणे छा करियूं? मूंखां त ॾाढी वॾी भुल थी वई आहे। हा राजा, हाणे ॻाल्हि त ॻरी थी पई आहे। पर भाभी, तव्हांजा सेण छा चवंदा? हीरन जी मुंडी ॾिसी नियत त कान फिरी वञ किथे? हाणे त मूंखे बि अची गणतन वरायो आहे। ही त सुठो थियो जो घर जा सभु मर्द शादीअ जे कमनि सां ॿाहिरि निकितल आहिनि, न त हीअं घर में हुजे न त खणी घर मथे ते करना। अरे मर्दन ते यादि आयो, जया सोनाली अटो ॻोहे रखी आई थी, तूं झटि में थोड़ा फुल्का त पचाए रख, मर्दन जे वापसि अचण जो टाइम थी वियो आहे। ठीकु आहे करिश्मा भाभी, मां हाणे ई फुल्का पचाए अचां थी। हरिओम मम्मी। हाँ मम्मी, मां ठीकु आहियां। हाँ, तयारियूं हलनि थियूं पयूं। हाँ मम्मा, खे ॾियां? हिकु मिंट। मम्मा, रोशन जी मम्मीअ खे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। जय झूलेलाल रोशनी दीदी। हा, कीअं आहियो तव्हां? जय झूलेलाल प्यारी करिश्मा।
भॻवान जी दया सां असीं सभु हिते ठीकु आहियूं। तव्हां कीअं आहियो हुते? हा, मालिक जी महिर सां हिते बि सभु ठीकु आहिनि। कीअं यादि कयो अथव? प्यारी भेण, मूं तव्हांखे काचीअ जी मुंडी मोकिली हुई जेका सोनालीअ जे आङुरी जे माप लाइ हुई। उन जे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो हो। हा दीदी, हा, पर उहा मुंडी त मूंखे रोशन ॿुधायो त उहा जेका मुंडी आहे उहा सोनालीअ खे लूज़ आहे। त पोइ मां हीअं थी करियां, मां तव्हांखे ॿी मुंडी ॾियारे थी मोकिलियां ऐं इहा मुंडी वापसि थी घुराए वठां। ठीकु आहे? उहो त सभु ठीकु आहे दीदी, पर मूंखे तव्हां सां हिकु ॻाल्हि करणी आहे। हा हा, बेझिझक चओ, पंहिंजनि में कहिड़ो हिजाब आहे? ॻाल्हि इहा आहे दीदी त ख़बर नाहे कीअं उहा काचे वारी मुंडी असां खां गुम थी वई आहे। गुम थी वई आहे? हा दीदी, ऐं असां सभिनी लेडीज़ गॾिजी करे घर में उन मुंडीअ खे ॻोल्हण जी घणी कोशिशि कई आहे, पर मुंडी कोन मिली आहे। छा ॻाल्हि करे रहिया आहियो? हा दीदी, ऐं असां सम्झी सघूं था त उहा हीरनि जी मुंडी तमामु महांगी हूंदी। असीं जल्द ई उन मुंडीअ खे ॻोल्हे तव्हांखे ॾियारे मोकिलींदासीं। अरे पर करिश्मा, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। सोनाली आहे किथे? छा ॿुधायांव दीदी, सोनाली जो त टेंशन में हाल ई बुरो थी वियो अथसि। मुंहं तां त ॼण मुर्क ई गुम थी वई अथसि। अरे भेण, ख़सीस हिकु मुंडी लाइ तव्हां सभिनीनि खे परेशान थियण जी का ज़रूरत कान्हे। उहो बि जॾहिं उहा मुंडी आहे बि कूड़ी। छा मुंडी कूड़ी आहे? छा ॻाल्हि था कयो? मुंडी कूड़ी आहे? छा मुंडी कूड़ी आहे? हा, कूड़ी। तव्हांखे छा लॻी कि उहा असली आहे? हा दीदी, ॾिसण में त असली हीरनि जी लॻी। न भेण, उहा त हिकु रियल मुंडी जी कापी थियल हिकु नकली कूड़ी मुंडी आहे। अच्छा, पोइ बि काछे जी मुंडी हुई, कूड़ी हुजे या सची, असां खां गुम त थी आहे न। प्यारियूं भेनरूं, शायदि तव्हांखे ख़बर न आहे कि सोनाली मुंहिंजी नुंहुं न, पर मुंहिंजी सधोरी धीअ समान आहे। अहिड़ियूं हज़ार हीरनि जूं मुंडियूं मुंहिंजी सोनालीअ तां क़ुर्बान। मां उन जे मुंहं जी मुर्क कॾहिं बि गुम न थियण ॾींदसि। दीदी, तव्हांजा अहिड़ा वीचार ॿुधी मुंहिंजी त दिलि गदगद थी वई आहे। करिश्मा भाभी, ही ॾिसो फुल्कनि जे अटे में मूंखे छा मिलियो आहे? अरे छा मिलियो आहे? मूंखे बि त ॾेखारियो। चाची, तोखे छा मिलियो? छा मिलियो अथई जया? मां बि त ॾिसां छा मिलियो अथई। काछे जी हीरनि वारी मुंडी। छा मुंडी मिली वई? हाणे ख़ुशि थियो, मुंडी लधी, वाधायूं न भई। अरे छोकिरी, हाणे त खिल मुंडी मिली वई आहे। बस सोनाली, हाणे त ख़ुशि आई न। अरे वाधायूं अथव रोशनी दीदी, तव्हांजी मुंडी मिली वई आहे। वाधायूं प्यारी करिश्मा, वाधायूं। मुंडी मिली वई। झूलेलाल असांजो कमु सवलो करे छॾियो। हा, तव्हांखे पंहिंजियूं वाधायूं। वरी पोइ ॻाल्हायूं था। जय झूलेलाल। हा, ठीकु आहे। चलो, जय झूलेलाल प्यारी। शुक्र मालिक जो, ॾे मथां पर कंहिंजे हथां। अंत भलो त सभु भलो। शुक्र जो मुंडी त लधी, कूड़ी हुजे या सची, सेणनि जी शइ ईअं गुम कीअं थींदी? त तव्हां सभिनी खे हीअ नंढी फिल्म वणी न? करिश्मा चावला ऐं उनजे सखियुनि दुबईअ में पंहिंजे घरनि में वेही करे हीअ फिल्म ठाही आहे। केतिरी न वणे थी असां सभिनी खे। असीं सिंधी आहियूं ई अहिड़ा न। त ॿुधायो मूंखे, तव्हां सभु हिन करोना जे वक़्तु पंहिंजनि घरनि में वेही छा पिया करियो? घरनि में ई वेहो जीअं असीं हिन करोना जहिड़ी
बीमारीअ सां लड़ी सघूं ऐं खटी सघूं। ऐं इन जे लाइ असां तव्हांजे एंटरटेनमेंट जो पूरो बंदोबस्तु बि कयो आहे ऐं उहो आहे www.sindhisangat.tv डिजिटल चैनल ते। तव्हीं अॼु रजिस्टर कयो ऐं ॾिसो ढेर सारा सिंधी प्रोग्राम, सिंधी टेलीफिल्म, सीरियल्स, दुबई में कयल लाइव शोज़, नंढनि ॿारनि जा प्रोग्राम, जोक्स, कॉमेडी वग़ैरह वग़ैरह सभु कुझु। इलाही मवाद आहे तव्हां लाइ, जीअं तव्हीं हिन वक़्तु पंहिंजे घरनि में ई वेहो, पंहिंजे ॿोलीअ लाइ कुझु करियो। जय झूलेलाल।